قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه. بسم الله الرحمن الرحيم. والاسم عند البصريين من الأسماء التي حذفت أعجازها لكثرة استعمالها وبنيت أوائلها على السكون فأدخل عليها مبتدأ بها همزة الوصل لأن من دأبهم أن يبتدئوا بالمتحرك ويقفوا على الساكن ويشهد له تصريفه على أسماء أسامية وأسامية وسمي وسميت ومجيء سمن كهدى لغة فيه قال والله أسماك سمن مباركا آثرك الله به إيثارك والقلب بعيد غير مضطرد واشتقاقه من السمو لأنه رفعة للمسمى وشعار له. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى أما بعد. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे अब्बास ख़म्सा मां पहिरियों गुज़िश्ता सबक़ में बस थियो बा ते, पोइ उन ते मुख़्तलिफ़ बहस हलिया। बा ते लफ़्ज़नि बहस थियो, माननि ऐं ॿिया बहस। हाणे वरी बिस्म में इस्म जे मथां क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह बहस करे रहिया आहिनि ऐं उनजे असुल खे ॿुधाए रहिया आहिनि त इस्म जेको आहे उहो बिसरिन वटि या बसरी चऊं छो त बिसरी ऐं बसरी में कनि लुग़तनि फ़र्क़ु कयो आहे, पर मतां वरी के चवनि त बिसरी थो चए बसरी कोन थो चए, हालांकि बस बिसरी बहितर आहे। इस्म बिसरिन वटि उन्हनि असमा मां आहे जिन जा पछाड़ी वारा अखर हज़फ़ कया विया आहिनि कसरत इस्तेमाल जे करे। यानी इहो लफ़्ज़ छा आहे त कसरत इस्तेमाल घणो उनजो इस्तेमालु थिए थो, पोइ तख़फ़ीफ़नि उनजे पछाड़ी वारे अखर खे हज़फ़ कयो वियो आहे। यानी असल में इहो सुमू मां वरितल आहे, पछाड़ी वारे वाव खे हज़फ़ कयो वियो त ख़िफ़त थींदी आहे इब्तिदा में बि आख़िर में बि, त आख़िर मां वाव खे हज़फ़ कयूं पछाड़ी वारे अखर खे ऐं शुरू वारे अखर खे वरी साकिन बनायूं। छो त जेकॾहिं पछाड़ी वारे अखर खे हज़फ़ कनि ऐं शुरू वारे खे बि हज़फ़ कनि त पोइ कलमे में घटि त ॿ हर्फ़ हुजनि त पोइ त हिकिड़ो वञी बचंदो। तंहिं करे पहिरें खे ॾिनऊं सुकून ऐं पछाड़ी वारे खे छा ॾिनऊं, पछाड़ी वारे खे हज़फ़ करे छॾियूं आख़िरी वारे खे। त इस्म चए थो उन्हनि इस्मनि मां बसरिन वटि सुमूम मां वरितल आहे जंहिंजे पछाड़ी वारा अखर हज़फ़ कया विया आहिनि कसरत इस्तेमाल जे करे। छो त इहो घणो इस्तेमालु थियनि पिया त घणे इस्तेमालु थियण वारा कलमा ख़फ़ीफ़ हुजनि त बहितर आहे। पोइ ख़िफ़त जे तक़ादा जे करे पछाड़ी वारे अखर खे हज़फ़ कयो वियो, शुरू वारे खे साकिन कयो वियो। पोइ जॾहिं शुरू वारे खे साकिन कयो वियो त अरबनि में उन्हनि जी आदत आहे त उहे शुरू वारे अखर खे साकिन कोन पढ़ंदा आहिनि, पछाड़ी वारे खे साकिन पढ़ंदा आहिनि, शुरू वारे खे मुतहरिक पढ़ंदा आहिनि। पोइ चई त उन ते हमज़ो दाख़िल कयो वियो, शुरूआति छो त उन सां थिए थी हमज़ो वसली उन ते दाख़िल कयो वियो। वरी दलील इन जे करे लेन मिन दाबिहिम खां त उन्हनि जी इहा आदत आहे त उहे मुतहरिक सां शुरू कंदा आहिनि ऐं साकिन ते वक़फ़ कंदा आहिनि। हाणे इहा त हुई दावा त बिसरिन वटि इस्म सुमू मां वरितल आहे, पछाड़ी वारे खे हज़फ़ कयो वियो ऐं शुरू वारे खे साकिन कयो वियो ऐं हमज़ो वसली शुरू में आंदो वियो। उन ते पहिरियों क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह दलील पेश करे रहिया आहिनि वयशहदु लहू तशरीफ़ू त इन दावा जे मथां इहो दलील आहे त इस्म जा जेके बि गिरदान आहिनि, इस्म जो जमा मुक़सर अस्मा इहो बि दलालत करे थो त अखर पछाड़ीअ मां हज़फ़ थियल आहे। यानी हीउ जेको कलमो आहे इहो नाक़िस आहे, मोतलुल लामा मोतलुल फ़ा कोन्हे जीअं कूफ़िन जो मज़हब आहे उहो अॻिते ईंदो। ऐं उनजो जमा मुंतहल जुमू जमा उल जमा असामी उहो बि दलालत करे पियो त पछाड़ीअ में आहे, उहो त पछाड़ीअ में कोन्हे शुरूअ में आहे न। हीअ दलील था चवंदा हुआ पछाड़ीअ में हर्फ़ इलत आहे शुरूअ में कोन्हे। जीअं अस्मा उनजो हिकिड़ो जमा उहो दलालत करे थो त पछाड़ीअ में आहे, असामी बि दलालत करे थो त पछाड़ीअ में आहे। तस्ग़ीर जो सीगो सुमयिन इहो बि दलालत करे थो त पछाड़ीअ में आहे। ऐं इहो त ज़ाब्तो आहे त जमा ऐं तस्ग़ीर जा सीगा इस्म खे पंहिंजे असुल ॾे वठी वेंदा आहिनि। इन मां मालूम थियो त हिन जे असुल में पछाड़ीअ में हर्फ़ इलत आहे। सुमियत मजूल आहे उहो बि दलालत करे थो त हिन जी पछाड़ीअ में आहे। सुम्य वत यानी इहो असल में हो पर पोइ सुमियत थियो। हिकिड़ो दलील त इहो ॾिने त हिन जा जेके बि गिरदान आहिनि उन्हनि सभिनि में तव्हां ॾिसंदो त हर्फ़ इलत पछाड़ी में आहे, उन मां बि साबित थिए थो त मोतलुल लामा नाक़िस आहे, मोतलुल फ़ा कोन्हे, मिसाल न आहे। ऐं ॿियो दलील व मजीउ सुमन खां ॾिनई त हिकिड़ो इस्म लफ़्ज़ आहे सुमन हुदन वांगुरु, इहो बि लुग़त में आयो आहे
ऐं उहो बि नाक़िस आहे। इन मां बि मालूम थिए थो त इस्म जो असुलु सुम्ह आहे। पोइ उन ते ख़ालिद तफ़्ताज़ानी हिकिड़ो शाइर हो अरब जो, उनजो शेर दलील में ॾिनई त वल्लाहु अस्माक सुमन मुबारकन, ऐं अलाह तुंहिंजो नालो बरकत वारो नालो रखियो। सुमन माना इस्म, यानी अलाह साईं तुंहिंजो नालो अहिड़ो इस्म रखियो जेको छा आहे बरकत वारो। आसरक अलाह बि ईसारक आहे, अहमियत ॾिनई तोखे अलाह इन सां मिसल अहमियत ॾियणु तुंहिंजी। त ईसारक आहे मनसूब बेनज़ ख़ाफ़दा, असल में आहे हिकु ईसारे, यानी जीअं ख़ुदा तुंहिंजी ज़ात खे इंसान बनाए अहमियत ॾिनी, ईअं तुंहिंजो नालो बि बरकत वारो रखे ख़ुदा तोखे छा ॾिनो आहे, अहमियत ॾिनी आहे तोखे। हिकिड़ो दलील ॾिनई त हिन जा गिरदान सभई दलालत कनि पिया, पछाड़ीअ में आहे। ॿियो दलील ॾिनई त सुमन हिन जो हिकिड़ो ॿियो इस्म अचे थो, उहो हुदनि जे वज़न ते उहो बि दलालत करे थो पई नाक़िस आहे। हाणे इन असांजी दावा ऐं दलील ते वरी कूफ़ी एतिराज़ कनि था त तव्हांजो इहो दलील सही कोन्हे, छो त हिते क़ल्ब थियल आहे। क़ल्ब माना तग़यीर व तब्दील, तक़दीम व तख़ीर। क़ल्ब मकानी चवंदा आहिनि, माना हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो लफ़्ज़ हिकिड़े अंदाज़ उनखे मटाए ॿी जॻह ते अरब में रखंदा आहिनि। त पोइ जीअं अस्मा आहे त अस्मा असल में अवासिमा, असल में छा आहे अवासिमा, इहो तब्दीली थी आहे, यानी असल में इहो फ़ा जी जॻह ते आहे, पोइ तब्दीली करे क़ल्ब मकानी करे हिनखे पछाड़ी में रखियो अथनि। त असां हुनखे चवंदा आहियूं क़ल्ब बईद आहे। बईद जो मतिलबु इहो आहे भला ठीकु आहे, खणी हिकिड़े सीगे में क़ल्ब मकानी थिए न। असां जेके बि गिरदान तव्हांजे साम्हूं पेश कया, जमा मुक़सर पेश कयोसीं, उन में बि ॾिसो त लाम कलमे में मुक़ाबले में हर्फ़ इल्लत आहे। ऐं असां जमा मुंतहल जुमू जमा उल जमा पेश कयोसीं, उन में बि लाम कलमे में आहे। तस्ग़ीर जो सीगो पेश कयोसीं, उन में बि लाम कलमे में आहे। ऐं मजहूल जो सीगो फ़िल मजहूल जो सीगो पेश कयोसीं, उन में बि लाम कलमे में आहे। क़ल्ब मकानी एतिरी आम त कान्हे जो हर हिकु सीगे में क़ल्ब मकानी थिए, क़ल्ब मकानी थिए एतिरी कान्हे, इहा ग़ैर मुतरिद आहे। तंहिं करे इहो तव्हांजी दावा सही कान्हे। इन जो जवाबु क़ल्ब बईदुन ग़ैर मुतरिदिन खां क़ाज़ी साहिब रहमतुल्लाह अलैह ॾेई छॾियो। त असां जेका दावा बिसरनि वारे मज़हब ते पेश कई, उन ते ॿ दलील ॾिनई, वरी दलील जे मथां हुननि जो एतिराज़ हो त क़ल्ब आहे, उनजो जवाबु बि ॾेई छॾी त क़ल्ब एतिरो आम कोन्हे जो हर सीगे में क़ल्ब थिए, खणी हिकिड़े में थिए ॿिनि में थिए, जेके गिरदाननि सभिनि में क़ल्ब आहे। इहा ॻाल्हि त ख़िलाफ़ अक़ल आहे। ऐं इश्तिक़ाक़ हिन जो कहिड़ो आहे, भला कहिड़े सीगे मां निकितल आहे, मुश्तक़ मिनो छा मां आहे, हिन जो मुश्तक़ मिनो कहिड़ो आहे, उहो आहे सुमुव। सुमुव जी माना आहे रिफ़त, छो त हीअ पंहिंजे मुसम्मा जे लाइ रिफ़त आहे ऐं हुनजी निशानी आहे। निशानी आहे माना जीअं नालो वठंदासीं तीअं उहो हमरा पहचानजी वेंदो त हीअ फलाणो हमरा आहे। त अॼोके सबक़ में क़ाज़ी साहिब रहमतुल्लाह अलैह बिसरनि जी दावा ऐं बिसरनि जी दलील खे ऐं उन दलील जे मथां कूफ़िन जो जेको एतिराज़ आहे उनजो जवाबु ॾिनो। वल्लाहु आलम बिस्सवाब।